अस्सलाम वालेकुम नाज़रीन। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोकियो सिंध हुकूमत इंसानी हकन वारे खाते सूफ़ी ज़ुल्फ़कार अली कादरी के इंसानी हकन जे फ़रोग़ ऐं तहफ़्फ़ुज़ लाइ शानदार ख़िदमतुनि ते एज़ाज़ सां नवाज़ियो वियो आहे। उन सिलसिले में आगाज़ फ़खर हुसैन खे तारीफ़ी सर्टिफिकेट ऐं एज़ाज़ी शील्ड पेश कई। सूफ़ी ज़ुल्फ़कार अली कादरी खे कुछ अरसो पहिरीं सरकारी आर्डर तहत मेंबर विजिलेंस कमेटी सिंध फोकल पर्सन डिस्ट्रिक्ट ठटो मुक़ररु कयो वियो। पंहिंजे दौर में हिन गैर मामूली मेहनत, ईमानदारी ऐं पेशावराना सलाहियत जो मुज़ाहिरो कयो। इंसानी हक़नि जे मामले में असराइती हम आहंगी खे मज़बूत कयो। संदसि शानदार ख़िदमतुनि में ज़िले इंसानी हक़नि जे ऑफ़िस ऐं ज़िले इंतिज़ामिया सां असराइती हम आहंगी, सिविल सोसाइटी जे तंज़ीमनि हम स्टेक होल्डर सां ताउन, ॾिघे अरसे खां हलंदड़ उभरंदड़ इंसानी हक़नि जे मसइले जी सुञाणप, दस्तावेज़ी मदद, सिफ़ारिशुनि जे तैयारी ऐं अवामी सहूलियत शामिल आहे। उन्हनि कोशिशुनि जे नतीजे में ठटे ज़िले में इंसानी हक़नि जे जवाबी निज़ाम में बहितरी आई ऐं अवामी शऊर में इज़ाफ़ो थियो। सिंध हुकूमत जे इंसानी हक़नि वारे खाते जे दौरे जे मौक़े ते सूफ़ी ज़ुल्फ़कार अली कादरी खे एज़ाज़ी शील्ड पिणु पेश कई वई।